सुलक्षणी के फोन करिया। कहिड़ो नंबर है? 2778 हेलो हेलो, मैन साहब किधर है? नाम क्यों बताऊं? बोलो बोलो मैन साहब को आने को। हाँ सुलक्षणी, हाँ ही तो छा माई ब्यारी देई या सेक्रेटरी ब्यारी देई? नालो छो ॿुधायांसि? चक पई त कार्ड जो नंबर वो ॿुधायां। हाणे ॿुध, तकर में थी ॻाल्हाए। हा हा सभु बिज़ी आहिनि, सभु बिज़ी आहिनि। ॿुध, हा मां बि बिज़ी आहियां न, तए ते मानी रखींदमि, तकर में थी ॻाल्हाए। ॿुध, मां तोखे मैसेज मोकिलींदी आहियां त तूं जवाब छो कोन ॾींदी आहीं? हा कोन ॾिसंदी आहीं, वरी कुर्ती ॻाल्हाई मूंसां? अरे ॿ टिकूं आहिनि, ॿ टिकूं, हिकिड़ी टिक ऐं ॿ टिक, सो बि ब्लू कलर जूं थी वयूं। माना तो ॾिठो आहे मैसेज? मूंखे ख़बर आहे इन्हनि ॻाल्हियुनि जी सुलक्षणी प्यारी, मूंखे ख़बर आहे। तूं छा थी सम्झी? तोखे नॉलेज कोन्हे न, नॉलेज नॉलेज के जेके चवंदा आहिनि। हा ही नयूं ॻाल्हियूं जो मूंखे सभु ख़बर आहे न, मुंहिंजो फोटो मूंखे सभु सेखारींदो आहे। हा ऐं वरी मूंखे ईअं थी चए 10 बजे तूं वञी सुम्ही पई? इहे बंडल मूंसां न हन, मूंसां इहे बंडल तूं न हन। छा पई चई? तुंहिंजो लास्ट मोमेंट ऑफ लाइफ हो 11:20। तुंहिंजे लाइफ जो लास्ट मोमेंट नथी चवां सुलक्षणी, तुंहिंजे फोन जो लास्ट मोमेंट, इहो बि तोखे ख़बर कोन्हे? ऐं पर ख़बर अथई छा त उते लिखियल हो 11:20 ऐं तूं मूंखे चई थी 10 बजे तूं वञी सुम्ही पई? सुलक्षणी ईअं त न कर न। हा हा ॻाल्हाए ॻाल्हाए, तूं ॻाल्हाए। हा 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 न न टीवी कोन पई ॾिसां, चएमि न मानी रखींदमि तए ते, तकर में थी ॻाल्हायां। टीवी कीअं ॾिसंदसि हेॾी महिल? वांदी आहियां छा तो वांगुरु? न न हा 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 ठीकु आहे ठीकु आहे। हा हा भले भले, हा हा मां बि रखां थी, मूंखे त बि तकड़ आहे। हा तूं रख न पहिरीं, मां छो रखां पहिरीं फोन? तूं रख न, पाण खे ॾाढो वॾो थी सम्झी, वञी तूं रख। न ॻाल्हाइणो अथई न ॻाल्हाए, न न वञी तूं रख पहिरीं फोन, मां कोन रखंदसि पहिरीं। हा रख न फोन तूं, मां पहिरीं कोन रखंदसि। अॼु मूंखे नर्वस थी करी, मुंहिंजो ब्लड प्रेशर थी हाई करी, बीपी। रख न फोन तूं, मां पहिरीं कोन रखंदसि। हा ओके, हा बाय। जड़ी सफ़ा जड़ी अजय थी करियांसि फोन। सिंधी समाचार। 15 जुलाई ताईं देश में इंटरनेशनल हवाई सेवाउनि ते रोक। भारत में कोरोना जा कुल मरीज़ 5,09,753 थिया। 15,700 कुल मौत। 2,96,010 थिया रिकवर।
पीएम मोदीअ कयो यूपीअ में आत्मनिर्भर जो आरंभ। कच्छ जे रण जे किनारे डोरी सरकारी हाई स्कूल ज़िले जी श्रेष्ठ स्कूल ज़ाहिर। गांधीधाम में टागोर रोड ते थे थो ढगन जो युद्ध। रिलायंस आईटी शेयरनि खे मिलियो बाज़ार जो सपोर्ट। चीन जो सामनो करण लाइ अमेरिका ॾींदो भारत जो साथ। भारत पाकिस्तान जी सीमाउनि ते बि वधाई सेना। मनोज वाजपेयी चयो डिजिटल प्लेटफॉर्म निष्पक्ष ऐं लोकतांत्रिक आहे। टीवी शो नागिन फैम निया शर्मा ऐं अर्जुन बिजलाणीअ कई 32 किलोमीटर साइकिलिंग। भारतीय तेज़ गेंदबाज़ मोहम्मद शमीअ स्पीड वधाइण लाइ पंहिंजे कुत्ते सां लॻाई रेस। केजरीवाल चयो कोरोना जे ख़िलाफ़ जंग में केंद्र सरकार असांखे हथ पकड़े हलण सेखारियो। स्पीड सां थी रहिया आहिनि टेस्ट। फेयर एंड लवली सां गॾु इमामी ऐं लॉरियल बि हटाईंदी फेयर ऐं लाइटनिंग जहिड़ा शब्द। पहाको नंबर 92 अंदर अचो न करे धुए थो धागा। ॿाहिरां माण्हू सुठो लॻे पर कम खोटा हुजनि। सेठ टोपणदास ॾींहं में 5 दफ़ा सनानु कंदो आहे पर नौकरनि खे पूरो पघार बि न ॾींदो आहे। इन खे चइबो आहे अंदर अचो न करे धुए थो धागा। पहाको नंबर 93 अंदर बिड बहू ॿाहिरां आटण अन जो। कूड़ो आडंबर हुअण घर में खाइण लाइ न लभे पर ॿाहिरां ॾेखारनि त ताम पिया रधजनि त इन खे चइबो आहे अंदर बिड बहू ॿाहिरां आटण अन जो। पहाको नंबर 94 अंदर आंदो कुतनि चटियो। बद इंतज़ामी हुअण किशन खे दुकान मां कमाई सुठी आहे पर संभाल आहे ई कान। बस अंदर आंदो कुतनि चटियो। पहाको नंबर 95 अंदर वञी मुल्तान लधो। ॻोल्हा जो पक्को इरादो हुअण कोशिश करी त वज़ीर जो घर ॻोल्हण कहिड़ो ॾुखियो कमु आहे छो त अंदर वञी मुल्तान लधो। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते सलाम सत श्री अकाल। मदमस्त रहो व्यस्त रहो घर में रहो ऐं सुरक्षित रहो।